सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब पहिरियों सबक 6। प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे बरिकार। मां अली रज़ा मरी अवां जो रियाज़ीअ जो उस्ताद। अॼु लेक्चर नंबर 6 आहे जंहिंमें असां पढ़ंदासीं यूनिवर्सल सेट एंड कॉम्प्लीमेंट ऑफ सेट। यूनिवर्सल सेट के कायनाती सेट चइबो आहे, कॉम्प्लीमेंट ऑफ सेट के सिधो कॉम्प्लीमेंट ई सॾिबो आहे, ॿी का माना न आहे। डेफिनेशंस ब्रैकेट्स में ऐं हिन में रेक्टेंगल्स में लिखियूं आहिनि। मां डेफिनेशन छा है यूनिवर्सल सेट जी? The universal set is a set which contains all the members under consideration। ऐं इन जी जेका निशानी हूंदी आहे उहा U हूंदी आहे। ठीकु आहे, U यानी इन मक़सद छा आहे त काइनाती सेट में तमामु रुकन मौजूद हूंदा आहिनि जिन ते को बि अमल थी रहियो हुजे, तव्हांखे सेट ए मिलियल हुजे, बी मिलियल हुजे, सी मिलियल हुजे, केतिरा ई सेट मिलियल हुजनि, उन्हनि सेटनि में जेके बि मेंबर हूंदा उहे सभु जो सभु मेंबर वरी हिकिड़े वॾे सेट में हूंदा जंहिंखे यूनिवर्सल सेट यानी काइनाती सेट सॾिजे थो। हिन जो मिसाल मां तव्हांखे ॾींदो हलां। हिन जो जॻह ख़ाली आहे। मां जे चवां त बाबा ए आहे 1 2 3 ऐं बी आहे सिंपली 1, सी आहे 2 3 4 ऐं 5। त हिननि टिनी जो हिकिड़ो अहिड़ो सेट हूंदो जंहिंखे असां यूनिवर्सल सेट चवंदासीं, जंहिंमें ही सभु मेंबर लाइ कंदा, यानी ही सभु मेंबर उन जा सबसेट हूंदा, मातहत हूंदा, उन जा जुज़ा हूंदा। ठीकु आहे, उन जा पार्ट्स हूंदा। सो इहो हिकिड़ो कहिड़ो सेट थो बीहे, 1 खां वेंदे 5 ताईं थो बीहे। हाणे जे गौर कयो वञे त सेट ए बि यूनिवर्सल मां निकितल आहे, सेट बी बि यूनिवर्सल मां निकितल आहे ऐं सेट सी बि यूनिवर्सल मां निकितल आहे। सो इन्हनि टिनी सेटनि खे असां मिक्स में लिखूं या वरी इन्हनि टिनी सेटनि जा जेके रुकन आहिनि अगरि कंहिं हिकिड़े सेट में जमा थी वञनि त उनखे चइबो आहे काइनाती सेट। ठीकु आहे, इहो हुयो काइनाती सेट जो मक़सदु। हाणे जॾहिं पोएं लेक्चर में पाण सेट जा टाइप्स पढ़ियासीं, उन में ई अगरि इहो सेट पढ़ी छॾियूं आहे त हींअर मसइलो थिए आहे, छो त इन जो पोयनि सेटनि में कमु न हुयो। पोएं लेक्चर में हिन जो एतिरो कमु न आहे जेतिरो अॼोके लेक्चर में आहे, छो त अॼु असां हिन सां गॾु पढ़ंदासीं कॉम्प्लीमेंट बि। कॉम्प्लीमेंट में यूनिवर्सल जो वॾो कमु आहे। अचो त कॉम्प्लीमेंट पढ़ूं। छा आहे? यूनिवर्सल क्लियर आहे। यूनिवर्सल यानी सभिनी जो फादर सेट। ठीकु आहे, सभिनी जो सुपर सेट ईअं चई सघूं था। हे सभु हिन जे मातहत हूंदा, सभु हिन में अंदरि हूंदा, सभु सेट जेके बि हूंदा इन मां निकितल हूंदा, यानी जेके सभु सेट मिलियल हुजनि उहे जंहिं सेट मां निकितल हूंदा उनखे चवंदासीं यूनिवर्सल सेट, काइनाती सेट। ठीकु आहे। कॉम्प्लीमेंट ऑफ सेट ए, जेकॾहिं चऊं बाबा ए जो सेट आहे कोई बि ए, उनजो कॉम्प्लीमेंट छा आहे? उनजो कॉम्प्लीमेंट जो मक़सदु इहो आहे, इट इज़ जस्ट एन ऑपरेशन, कोई बि अमल आहे ए ते जंहिंखे असां डिनोट कंदा आहियूं ए डैश सां ऐं या ए पावर सी सां। ठीकु आहे, कॉम्प्लीमेंट खे असां या शो कंदा आहियूं हीअं, या मथां नंढड़ी सी ॾेई छॾींदा आहियूं, इनखे चइबो आहे कॉम्प्लीमेंट। ठीकु आहे। हाणे इन जो हिकिड़ो नंढड़ो फार्मूलो थींदो आहे। कहिड़ो फार्मूलो? त बाबा जंहिं बि सेट जो कॉम्प्लीमेंट था कढो उनखे यूनिवर्सल मां कट कयो, यानी अगर ए जो कॉम्प्लीमेंट आहे त यूनिवर्सल माइनस ए, बी जो कॉम्प्लीमेंट हूंदो त यूनिवर्सल माइनस बी, सी जो कॉम्प्लीमेंट हूंदो त यूनिवर्सल माइनस सी। ठीकु आहे। ऐं ही माइनस छा आहे? फ़र्क़ु आहे। सिंधी में चवंदा आहिनि फ़र्क़ु, इंग्लिश में डिफरेंस। ही पाण पढ़ी आया आहियूं, जॾहिं पाण अमल पढ़ियासीं ऑपरेशन, हुन में असां पढ़ी आया आहियूं त डिफरेंस कीअं लभबो आहे। हाणे त हीअ असांखे तमामु सवलो थी वियो, यू रखी माइनस रखी ए रखी डिफरेंस कढूं, ए कॉम्प्लीमेंट मिली वेंदो। अचो त ए कॉम्प्लीमेंट कढूं था। ए कॉम्प्लीमेंट अगरि चए बाबा ए कॉम्प्लीमेंट ॻोल्हियो त कीअं लभंदासीं? बाबा ए कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू यूनिवर्सल माइनस
ए जॾहिं त यूनिवर्सल जो सेट छा आहे बाबा, ये मथों ई था खणूं जेके ॾिना आहिनि मां 1 2 3 4 5 माइनस ए जो सेट छा आहे 1 2 ऐं 3। मां तव्हांखे ॿुधायो हुयो त बाबा फ़र्क़ु जेको हूंदो आहे यानी डिफरेंस उन में हिकु जहिड़ा कटबा आहिनि 1 2 3 1 2 3 ऐं पोइ जेके बक़ाया बचनि पहिरें में उहे लिखबा आहिनि। पहिरें में कहिड़ा था बचनि, ॿिए में खणी 1000 नंबर बचे पर पहिरें जा जेके मेंबर हूंदा असांखे सिर्फ़ु उहे लिखणा आहिनि ऐं उहे आहिनि 4,5 ऐं ही जेको जवाबु आहे न फाइनली इहो जवाबु आहे असांजो ए कॉम्प्लीमेंट जो। ईअं ई असां बी कॉम्प्लीमेंट बि लभे सघूं था, सी कॉम्प्लीमेंट बि लभे सघूं था, कोई बि कॉम्प्लीमेंट छे कोई बि सेट जो कहिड़े बि सेट जो असां आराम सां लभे सघूं था, ठीकु आहे, ॻोल्हे सघूं था। इन ई ते अव्हांखे ऐं मश्कूं मिलंदियूं। मश्कुनि में छा हूंदो बाबा ॻोल्हे ॾेखारियो ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट, त इन जो आंसर छा थींदो। हाणे तव्हांखे छा करिणो पवंदो, तव्हांखे पहिरियों कमु करिणो पवंदो त हिन जो जवाबु ॻोल्हियो छा थींदो हिन तरीक़े सां। वरी ॿियो नंबर स्टेप आहे त हिन जो जवाबु ॻोल्हियो पोइ हिन तरीक़े सां। पोइ जेके ॿिन्ही जा जवाब अचनि, मिसाल के बि जवाब अचनि ए कॉम्प्लीमेंट जो आहे ऐं ए मिसाल बी कॉम्प्लीमेंट जो आहे, त विच में हिनखे इंटरसेक्शन चओ। त हिते छा आहे इंटरसेक्शन, ठीकु आहे। इंटरसेक्शन जो मक़सदु हूंदो आहे हिकु जहिड़ा लाहियो, कोई न कोई जवाबु ईंदो। त हीउ जेको जवाबु हूंदो उहो कंहिंजो हूंदो, उहो हूंदो ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। सो अहिड़े क़िस्म जूं मश्कनि खे करण लाइ अव्हांखे ई लेक्चर ॾाढो इम्पोर्टेंट हुयो, मूंखे सम्झाइणो हुयो, इन करे मां हिन ते अलॻि लेक्चर ठाहियो। न त मां हिनखे हिनखे यूनिवर्सल सेट खे पोएं लेक्चर में बयानु करे छॾियां हा, को मसइलो न हुयो। पर कॉम्प्लीमेंट अहिड़ो टॉपिक आहे जो हिन ते अॻे हली हिकिड़ो अहिड़ो मेन टॉपिक ईंदो जंहिंखे चवंदा आहियूं असां डी मॉर्गन्स लॉ, जेको 10हीं क्लास में बि आहे, 9 में बि आहे शायदि, ऐं उहे 10हीं क्लास में, अॻु में त 10 में हूंदो, हाणे शायदि 9 में हुजे, बहरहाल 10 में हूंदो हुयो। मैट्रिक क्लास जे पेपरनि में 90% ईंदो आहे उहो डी मॉर्गन्स लॉ। ऐं उनखे करण लाइ तव्हांखे यूनिवर्सल सेट जी ख़बर हुजे ऐं कॉम्प्लीमेंट जी ख़बर हुजे, तॾहिं वञी तव्हां करे सघंदव। इन ई करे मूं हिन ते अलॻि लेक्चर ठाहियो, ठीकु आहे। नेक्स्ट लेक्चर जल्दी अपलोड कंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।